अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तानिस रहा हक़सत न्यूज़ नाज़रीन तासाम खबर शामिल क्यों पिया गढ़ी खेरो खान जिथे ठुल प्रेस क्लब ते पुलिस चढ़ाई ऐं दोदापुर जे साफ़ी हनीफ़ मोदरानी के मंशियात फरोशन पारा मिलंदड़ धमकियुनि खिलाफ़ गढ़ी खेरो ऐं दोदापुर में साफ़िन पारा अलग अलग एहजाजी मुज़ाहिरा किया विया। दोदापुर में गढ़ी खेरो जर्नलिस्ट फोरम के सदर खादिम हुसैन बुरई, मोहम्मद हनीफ़ मोदरानी ऐं दरिया खान की अगवानी में प्रेस क्लब अॻियां एहजाजी मुज़ाहिरो कियो वियो। जॾहिं त गढ़ी खेरो में टिका खान लीगारी, ज़ाहिद गुल अबड़ो, अली गुल भट्टी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻवाननि खिताब कंदे चयो त मंशियात फरोश क़ब्ज़ो हलाइण ते सीनियर सहाफ़ी हनीफ़ मोदरानी खे मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। जॾहिं त ॿी तरफ़ ठुल प्रेस क्लब ते चढ़ाई करे पुलिस गर्दी जो बदतरीन मिसाल क़ाइमु कयो आहे। सहाफ़ियुनि खे इलाक़ा इख़्तियारनि खां घुर कई आहे त ठुल प्रेस क्लब ते पुलिस गर्दीअ में मुलविस एहलकारनि ऐं दोदापुर जी सीनियर सहाफ़ी मोहम्मद हनीफ़ मोदरानी के धमकियूं ॾींदड़ मंशियात फरोशनि खिलाफ़ कार्रवाई कई वई। ॿी सूरत में सख़्त एहजाज कयो वेंदो। रिपोर्ट करे रहियो आहे अरशद खान खंड, हक़सत न्यूज़, गढ़ी खेरो।